बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनमत जूं हेडलाइंस। तोतापुर वेझो ज़मीनी तकरार तां रिंद बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, पीउ पुट क़तल। ताजो देरो थाणे जी हद ॻोठ मोहम्मद नवाज़ रिंद में रिंद बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में पीउ पुट ज़ख़्मी थी पिया, जेके लाड़काणे वेंदे रस्ते में ई फौत थी विया। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़मीन जी मालिकी तां पेश आयो आहे, जंहिंमें असद रिंद ऐं संदसि पुट अयाज़ रिंद मारिजी विया आहिनि। हिक ई वक़्त ते पीउ ऐं पुट जा मड़ घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। खैरपुर में ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नीगरी ऐं औरत समेत 3 ॼणा चीभाटिजी फौत। क़ौमी शाहराह शाह हुसैन बाईपास वटि ट्रॉलर ओवैस, सुहाना ऐं राणी खे चीभाटे मारे छॾियो। इत्तला ते पुलिस हादसे वारी जाइ पहुची लाश खैरपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कया, जॾहिं त ट्रॉलर ड्राइवर फरार थी वियो। जैकबाबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे अॻूणे सदर अहमद नवाज़ पेचूहो मथां जिरगे में क़तल जो ॾोह साबित, 1 करोड़ रुपया चट्टी मुक़रर। जैकबाबाद में 16 महीना अॻु कारहें इल्ज़ाम हेठि क़तल कयल बाहू खोसो वासी अताई डॉक्टर शब्बीर बिरोही जे क़तल वारे मामले जो मीर फाइक ख़ान जमाली, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी ऐं मीर सलीम ख़ान खोसो जी गॾियल सरपंची हेठि ताजाणी हाउस बाहू खोसो में जिरगो थी गुज़रियो, जिते मुनीर अहमद बिरोही ऐं अहमद नवाज़ पेचूहो जी धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद क़तल जो ॾोह साबित थियण ते जैकबाबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे अॻूणे सदर वकील अहमद नवाज़ पेचूहो ते 1 करोड़ रुपया दंड विधो वियो। झोली झलण ते 10 लख रुपया मुआफ़ कया विया ऐं 3 लख रुपया मौक़े ते ई अदा कया विया, जॾहिं त बक़ाया रक़म 2 क़िस्तनि में अदा कई वेंदी। सखर एयरपोर्ट ते पीडीएम अॻवाननि जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। JUI जे मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी चयो आहे त बिलावल मर्दान जलसे में शिरकत न कई त इन जो मतिलबु इहो न आहे त बिलावल नाराज़ आहे। हर अॻवान जो पंहिंजो शेड्यूल आहे। मौलाना फज़ल रहमान जो बि शेड्यूल आहे। हाणे सभई फ़ैसिला पीडीएम जे प्लेटफॉर्म तां थींदा। असां सियासी मैदान मारे चुका आहियूं। नेशनल डायलॉग जूं ॻाल्हियूं करण वारा छुटल कारतूस आहिनि। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु हो त ज़िमनी इलेक्शन में मैदान ख़ाली न छॾींदासीं। MQM खे जेकॾहिं आदमशुमारी ते एतराज़ आहे त वफ़ाक़ी वज़ारतुनि खां इस्तीफ़ा ॾे। सिंध में एहतजाज करण सां MQM जो मसइलो हल न थींदो। पीपल्स पार्टी अॻवान शर्मिला फारूकी चयो आहे त शहीद मोहतरमा बाहिम्मत औरत हुई। मौजूदा हुकूमत नाअहल सां गॾोगॾु बदनीयत बि आहे। बिलावल भुट्टो मोहतरमा जी सोच खे खणी अॻिते हली रहियो आहे। सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध में गैस जो बहरान आहे। वफ़ाक़ आॾो सिंध जो केस रखियो आहे। जेतिरी सिंध जी ज़रूरत आहे वफ़ाक़ ओतिरी गैस फ़राहम नथो करे, जंहिं सबबु घरेलू सार्फ़ीन सां गॾु सनतुनि वारा बि परेशान आहिनि। इमरान ख़ान जी हुकूमत अवाम दुश्मन हुकूमत आहे। IG सिंध जे हवाले सां रिपोर्ट अची वई आहे। ईंदड़ हफ़्ते वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखंदासीं त रिपोर्ट मंज़र आम ते आंदी वञे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जी जैकबाबाद ऐं शिकारपुर आमद। जैकबाबाद में शरीफ़ ख़ान बुलेदी जे वारिसनि सां ताज़ियत। अली ज़ैदी जैकबाबाद पहुची सरदारज़ादा शरीफ़ ख़ान बुलेदी जे क़त्ल जी संदसि भाउ हनीफ़ ख़ान बुलेदी सां ताज़ियत कई। बाद में हुन जैकबाबाद ऐं शिकारपुर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल पिणु कई। हुन चयो त 15 साल हुकूमत कंदड़नि मुल्क जे निज़ाम खे तबाह करे छॾियो आहे। पुलिस सिहत तालीम समेत को अहिड़ो खातो ॿुधाइनि जेको ठीकु हुजे। खंड बहरान रिपोर्ट में जहांगीर तरीन जो नालो शामिल आहे। नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी पाण चोर आहिनि। उहे पंहिंजा नाला रिपोर्ट में ॾियण न ॾींदा आहिनि। मुल्क में हिकु माफ़िया आहे जंहिंजो मुल्की ज़ख़ीरनि ते कब्ज़ो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी शिकारपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ ऐं सिंध में दूरियूं ख़तमु करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। सिंध जा मसइला ऐं हालात कहिड़ा आहिनि, हुकूमत जी कारकर्दगी जी सभु ख़बर आहे। सभ खां वॾो मसइलो सिंध ऐं शिकारपुर में अमन अमान जो आहे। IG सिंध जो ताल्लुक़ शिकारपुर सां हुजण बावजूदि हिते बि अमन अमान जी हालत बहितर न हुजे त पोइ छा कजे। माज़ी जा समूरा मुख़ालिफ़ अॼु गॾु आहिनि। नवाज़ शरीफ़ अल्ताफ़ हुसैन बणिजी वियो आहे। करप्शन बचाइण लाइ NRO घुरी रहियो आहे। जैकबाबाद में वेगन अॾे जे मुसाफ़िर खाने मां ताज़े जावल ॿार जो लाश हथ। सिटी थाणे जी हद कोयटा वींदड़ वेन जे अॾे जे मुसाफ़िर खाने मां ताज़े जावल ॿार जो लाश हथ कयो वियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो, जितां ॿार जी लाश खे दफ़नाइण लाइ ईदी हवाले कयो वियो। जैकबाबाद शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ शहीद भुट्टो जो एहतजाज। प्रेस क्लब आॾो धरणो। शहर में वधंदड़ गंदगी, गैस जो बहरान, पीअण जे पाणी जी खोट समेत ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ PP शहीद भुट्टो पारां ज़िलई सदर नदीम कुरैशी, अब्दुल समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो ऐं म्यूनिसिपल कमेटी जे अमलदारनि गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन प्रेस क्लब आॾो पहुची 1 कलाक ताईं अलामती बुख हड़ताल कई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त शहर मसाइलिस्तान बणिजी वियो आहे। गंदगी, गैस बहरान, पाणी जी खोट समेत समय मसइला आहिनि, जंहिं सबबु अवाम खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे।
जैकबाबाद में 1.5 महीनो अॻु 3 ॼणनि खे चीभाटे मारींदड़ कार मालिक गिरफ़्तार। केस दाख़िल। 1.5 महीनो अॻु बाईपास से अणसुञातल तेज़ रफ़्तार कार सवार मोटरसाइकिल सवारनि बख़्त अली पांवर, रिज़वान पांवर, वज़ीर पांवर ऐं मोहम्मद आगा खे चीभाटे फ़रार थी विया हुआ, जंहिं दौरान 3 ॼणा थॾे ते ई फ़ौत थी विया हुआ। काल फ़ौतनि जे वारिसनि कार जी सुञाणप करे कार सवारनि इस्मतुल्ला पठान ऐं यासीन उमरानी खे कार समेत पकड़े पुलिस हवाले करे छॾियो, जंहिं बाद आबाद पुलिस फ़ौती रिज़वान पांवर जे पीउ लियाकत पांवर जी फ़रियाद ते संदन ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। वाज़े रहे त 7 नवंबर ते कार जे टक्कर में पुलिस एहलकार बख़्त अली, वज़ीर अली ऐं रिज़वान पांवर फ़ौत थी विया हुआ। जैकबाबाद में ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जूं सालियानी चूंडूं। न्याज़ अहमद खोसो सदर चूंडिजी वियो। कांगी स्कूल से बदल तंज़ीम ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जूं साल 2021 जूं चूंडूं रॉयल कॉलेज ऑफ साइंस में थी गुज़रियूं, जंहिंमें सदर न्याज़ अहमद खोसो, नायब सदर MD उमरानी, खज़ानची रबदिनो सूमरो ऐं नसीबुल्ला हांबी बिना मुक़ाबले इत्तलात सेक्रेटरी चूंडिजी विया। जॾहिं त जनरल सेक्रेटरी जी सीट ते ज़ुबैर कुरैशी ऐं पुनल ख़ान लाशारी में मुक़ाबलो थियो। टोटल 22 वोट कास्ट थिया, जंहिंमां पुनल ख़ान लाशारी 13 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त ज़ुबैर कुरैशी 9 वोट खणी सघियो। समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां मुख़्तलिफ़ धुरिन सां ताज़ियतूं। हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां सैयद हाउस पहुची सिंध बलोचिस्तान जी क़बीलाई शख़्सियत सैयद महताब शाह जे लाॾाणे ते संदसि पुटु सैयद मंसूर शाह सां ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो, जॾहिं त बाद में रसूल बख्श बुग़ैरी जी वफ़ात ते संदसि पुटु अब्दुर्रहमान बुग़ैरी ऐं ॿियनि सां ताज़ियत पिणु कई। गढ़ी खैरो में SST जो PMC ख़िलाफ़ एहतजाज। सिंधी शागिर्द तहरीक पारां पाकिस्तान मेडिकल कमीशन में सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़िन ख़िलाफ़ रज़ा अली जमाली ऐं अमीर बख्श जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणो हो त PMC ते पाबंदी लॻाए सिंध जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद मां गढ़ी ख़ुदाबख्श जलसे में शिरकत लाइ जियालनि जा काफ़िला रवाना। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा काफ़िला मीर अली नवाज़ ख़ान पांवर, मीर ग़ुलाम रब्बानी टांवरी, दीदार जखरानी, बहादुर मुग़ैरी, रियाज़ अली अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें गाॾियुनि जो काफ़िलो गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो जलसे में शिरकत लाइ रवानो थियो, जॾहिं त जाफ़राबाद, सोहबतपुर ऐं डेरा मुराद जमाली मां शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते जियालनि जा काफ़िला रवाना थिया। डेरा मुराद जमाली खां अॻूणे सूबाई वज़ीर मीर सादिक उमरानी, डेरा अलायार खां कैसर ख़ान चांडियो ऐं सोहबतपुर खां सलमान ख़ान खोसो जी अॻवानी में गढ़ी ख़ुदाबख्श रवाना थिया। जैकबाबाद में कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी। सदर थाणे जी हद क़ौमी शाहराह ते मालपीड़ी वटि मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में स्टेशन रोड वासी हिकी कुटुंब जा 3 नौजवान मेवा ख़ान, वसीम ऐं हबीबुल्ला ज़ख़्मी थी पिया, जिन खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां कार सवार फ़रार थी वियो आहे। मसूबुरगढ़ी में ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान ज़ख़्मी। नेशनल हाईवे रोड गुलखान पेट्रोल पंप वटि ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 17 वरनि जो राशिद समो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद रवानो कयो वियो। ऐं मुबारकपुर में 2020 मैच जो इनेकाद। मैच कराची स्टार कोरंगी 11 ऐं महबूब चन्ना विच में खेॾियो वियो। कराची स्टार कोरंगी 11 मुक़रर 20 ओवर्स में 8 विकेटनि जे नुक़सान ते 165 स्कोर ठाहियो, जॾहिं त महबूब चन्ना 11 144 रन्स ठाहे ऑल आउट थी वई। अहिड़ी रांदि हाजी इस्माइल चन्नो ऐं एजाज़ चन्नो पारां ऑर्गेनाइज़ कई वई। मैच में सहाफ़िन मुश्ताक खोसो, सागर महर, मुमताज़ भुट्टो, उस्मान महर, आदिल महर ऐं ॿियनि शिरकत कई। इहे हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।